खबर है नाज़रीन माथिलो मुमल जी माड़ीअ मां तव्हां सां शेयर कयूं पिया। माथिलो मुमल जी माड़ीअ में SGM शुगर मिल्स खिलाफ़ ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। लियाकत बोज़दार जी रिपोर्ट मुताबिक़ माथिलो मुमल जी माड़ी लॻू क़ाइम SGM शुगर मिल्स पारां मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न ॾियण ऐं इलाइक़े वासियुनि सां ज़्यादतियूं करण ख़िलाफ़ मुमल जी माड़ीअ जे सियासी समाजी अॻवाननि ऐं मक़ामी बेरोज़गारनि जो भेटाई चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौके ते सियासी समाजी अॻवाननि मोहम्मद यूसुफ, कामरेड लियाकत बोज़दार, सनाउल्ला भुट्टो, कामरेड कुर्बान बोज़दार, मनान बुर्रो, हिदायतुल्ला कलादी, सदाम बोज़दार ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त 10 साल पहिरें असांजे इलाइक़े में शुगर मिल लॻी त ख़ुशि थियासीं त मक़ामी माण्हुनि खे रोज़गार मिलंदो ऐं इलाइक़ो तरक़ी ऐं ख़ुशहाल थींदो, पर 10 सालनि अंदरि न मक़ामी माण्हुनि खे रोज़गार मिलियो आहे ऐं नई वरी का तरक़ियाती ऐं फलाही कम कया विया आहिनि। उन्हनि चयो त शुगर मिल जे ओवरलोड गाॾियुनि मुमल जी माड़ीअ जा रोड रस्ता ऐं ड्रेनेज सिस्टम तबाह करे छॾियो आहे, जॾहिं त तारीख़ी क़ब्रिस्तान जी दीवार पिणु केतिरनि ई सालनि खां पट ते पयल आहे, पर शुगर मिल इंतज़ामिया उनखे ठीकु करण लाइ को बि तहरुक न वरितो। हुननि चयो त शुगर मिल ईंदड़ ऑफिसर इशफाक दर्स मक़ामी नौजवाननि खे रोज़गार ॾियण बजाए पंजाब ऐं KBPK मां धारिया माण्हू घुराए भर्ती करे छॾिया आहिनि, जॾहिं त मिल अंदरि केतिरा ई सरकारी मुलाज़िम पिणु डबल ड्यूटी कनि पिया। हुननि चयो त अक्सर सालनि खां कम कंदड़ मक़ामी नौजवाननि खे मिल मां बेदख़ल कयो वियो आहे, जेके केतिरा ई भेरा DC घोड़कीअ खां लेटर पिणु वठी आया आहिनि, पर इंतिज़ामिया DC घोड़कीअ जो हुकुम खे छॾे छॾियो आहे। उन मौक़े ते मक़ामी माण्हुनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सेशन जज DC घोड़की खे अपील कई त सरदार गुलाम मोहम्मद शुगर मिल ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मक़ामी नौजवाननि खे रोज़गार ॾियारे इलाइक़े में तरक़ियाती कम कराया वञनि। मकानी माण्हुनि खे